पाकिस्तान दुनिया में राहदारी लाइ अहम आहे। पाकिस्तान में गवर्नेंस बाबत चैलेंज जो मुक़ाबलो करे रहिया आहियूं। टैक्स निज़ाम में सुधारा आंदा पिया वञनि। मुल्क में आम चूंडुनि जूं तयारियूं हलंदड़ आहिनि। आवाम खे वोट कास्ट करण जो मौक़ो फराहम करण निगरान हुकूमत जी ज़िम्मेवारी आहे। निगरान हुकूमत चूंडूं कराइण जो आइनी ज़िम्मेवारियूं पूरियूं कंदी। निगरान वज़ीर आज़म अनवर हक काकड़ जो डेवोस में तक़रीब खे ख़िताब। शाही इलेक्शन कमीशन ईंदड़ चूंड लाइ आइनी तक़ाज़ा पूरा करे चुकी आहे। चूंड खां पोइ ईंदड़ 5 सालनि लाइ अवाम जा चूंडियल नुमाइंदा हुकूमत कंदा। पाकिस्तान में क्लाशनकोफ कल्चर खत्म करणो पवंदो। मंशियात में क्लाशनकोफ पाकिस्तान खे तबाह करे छॾियो आहे। सुप्रीम कोर्ट जी चीफ जस्टिस काज़ी फ़ाइज़ ईसा जज चोरी केस में जवाबदार जी ज़मानत जी दरख़्वास्त ते ॿुधणीअ दौरान रिमार्क्स। चीफ जस्टिस रिमार्क्स में चयो आहे त कारा शीशा हणी वॾियुनि गाॾियुनि में क्लाशनकोफ खणी दुनिया में किथे बि को नथो घुमे। अदालत पाबंदी पयल हथियारनि जे लाइसेंस बाबति तफ़सीली तलब करे वरिता। वफ़ाक़ सूबनि ऐं समूरनि IGs खे नोटिस जारी। ईरान तरफ़ा पाकिस्तान जे हवाई हदुनि जी भञकड़ी। पाकिस्तान जी मज़म्मत। तहरान में ईरानी परॾेही वज़ारत वटि लाॻापियल सीनियर उहिदेदार एहतजाज टिकोट करायो। ईरानी नाज़िम अल उमूर परॾेही वज़ारत में तलब। परॾेही ऑफिस मूजिबि हवाई हदूं ओरहंगड़ जे नतीजे में 2 ॿारड़ा मारिजी विया, 3 ज़ख़्मी थी पिया। पाकिस्तान जी ख़ुदमुख़्तियारी जी भञकड़ी क़बूलण जोगी नाहे। उन जा संगीन नतीजा निकिरी सघनि था। नतीजनि जी ज़िम्मेवारी पूरी रीति ईरान ते लागू थींदी। पाकिस्तान हमेशह चयो आहे त दहशतगर्दी खिते जे समूरनि मुल्कनि लाइ ख़तरो आहे। उन लाइ गॾियल कार्रवाई जी ज़रूरत आहे। हिक तरफ़ियूं कार्रवायूं ॿितरफ़े इतवाद खे वॾो नुक़सान रसाए सघनि थियूं। सुप्रीम जुडिशियल काउंसिल जी कार्रवाई ख़िलाफ़ इस्तीफ़ा ॾींदड़ जज मुज़ाहिर अकबर नक़वी जी दरख़्वास्त ते 8 जनवरी ते थियल ॿुधणी जो लिखत में हुकुमनामो जारी। सुप्रीम जुडिशियल काउंसिल जी कार्रवाई रोकण जी इस्तदा हिन मरहले ते क़बूलण जोगी नाहे। अदालत रुॻो शिकायत कंदड़ खे धुर बणाइण जे नुक़्ते ते दलील ॿुधा। मौक़िफ़ ॿुधण बिना कंहिं जे ख़िलाफ़ को हुकुम जारी नथो करे सघिजे। जस्टिस नक़वी जी आइनी दरख़्वास्त में शिकायतुनि खे सियासी ऐं बदनियती करार ॾियण जी इस्तदा कई वई। ॿी धुर खे ॿुधण बिना शिकायत खे बदनियतीअ ते ॿधल करार नथो ॾेई सघिजे। सुप्रीम कोर्ट इस्लामाबाद हाई कोर्ट में तोशाखाना ऐं 190 मिलियन पाउंड नेब केस जी चेल्स रॉयल ख़िलाफ़ केस जी ॿुधणी। PTI बानी जो वकील लतीफ़ कोसा अदालत में पेश। मुंहिंजे ख़्याल में ही केस ग़लतीअ सां सिंगल बेंच में मुक़ररु थियो आहे। अवां नेब केस में नेब खे धुर बणायो आहे। ही केस डिविजनल बेंच खे ॿुधणु घुरिजे। केस खे ॿीहर फिक्स करण लाइ चीफ जस्टिस खे उमाणियो वेंदो। जस्टिस मियां गुल हसन औरंगज़ेब जा रिमार्क्स। अदालत में PTI बानी चेल्स रॉयल जे नोटिफिकेशन खे कलअदम करार ॾियण जी इस्तदा कई हुई। सिंध जे निगरान घरू वज़ीर ब्रिगेडियर रिटायर हारिस नवाज़ चयो आहे त पुलिस में मसइला आहिनि। ग़लति भर्तियूं थियूं आहिनि। रेंजर्स ऐं पुलिस ॾोहनि ख़िलाफ़ कार्रवायूं करे रही आहे। अॼु खां पुलिस ऐं रेंजर्स रोडनि ते नज़र ईंदी। गज़ा में इंसानी हक़नि जी भञकड़ी जी जांच लाइ अमरीकी सेनेट में ठहराउ रद्द। अमरीकी सेनेट जे 100 मां 72 मेंबरनि ठहराउ जी मुख़ालिफ़त ते वोट ॾिनो। इसराइल गज़ा के खंडर में तब्दील करण बावजूद हमलन खां न मुड़ियो। खान यूनिस में अल-अमल अस्पताल ते हमलो, 13 माण्हू शहीद। रफ़ा में इसराइली हमलन में ॿारनि सूदो हिक ख़ानदान जा 12 माण्हू शहीद थी विया। 7 अक्टूबर खां इसराइली हमलन में 24,285 खां वधीक फ़लस्तीनी शहीद ऐं 61,000 खां वधीक ज़ख़्मी थी चुका। अल-क़साम ब्रिगेड गज़ा में इसराइली बख्तरबंद जहाज़ खे निशानो बणायो। पंहिंजी ईंदड़ फ़ौज सां चकरियूं केतिरा ई एहलकार मारिजी विया। कोलारजी में हारनि ऐं पोरे जे हक़नि लाइ जाग खोड़ींदड़ शहीद फासिल राउ जी अॼु 37वीं वरसी मल्हाई पई वञे। तयारियूं मुकमल। बिलावल भुट्टो ज़रदारी जलसे खे ख़िताब कंदो। मुख़्तलिफ़ इलाइक़नि मां काफ़िला पहुचणु शुरू।
दहरकीची राजा कॉलोनी में औरत जे कत्ल में संदस मुड़स मुलवस निकतो। पुलिस मक़तूलड़ बशीरा शेख जे मुड़स वज़ीर शेख के गिरफ्तार करे वरतो। संदस कब्जे में वारदात में इस्तेमाल थियल चाकू हथ केस दाखिल। पुलिस मूजिब जवाबदार पंहिंजी घरवारी के मुबैना कार्य जे इल्ज़ाम हेठि क़त्ल कयो आहे। जिकबाबाद बरसात दरगाह असीम शोबे जो मोटरसाइकिल स्लिप थियण सबब नौजवान ट्रक हेठां अची भाड़जी फोत थी वियो। होटल मालिक एहसान अली भाॼी वठण वञी रहियो त हादसे जो शिकार थी वियो। वारह में भारियों खड़ी ईंदड़ मज़दा के रोके पोरियत की अर्गमाल बनाए फुरल लुट वाक़े खिलाफ शहरिन जो फौसल राउ चौक ते टायरन के बायूं ॾेई धरणो। पुलिस खिलाफ नारेबाज़ी जवाबदार गिरफ्तार करे फुर थियल रक़म ऐं ॿियो सामान वापस कराइण जो मुतालबो। न्यूज़ीलैंड T20 मैच में पाकिस्तान के 45 रन्स ता शिकस्त ॾेई छॾी। 255 रन्स जे जवाब में ग्रीन शर्ट्स 7 विकेटुनि ते 179 रन्सूं ठाहे सघी। बाबर आज़म 58 रन्सूं ठाहे निमाया रहियो।